الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا نظير له ولا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وسندنا ومولانا محمدا عبده ورسوله إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كذلك جعلناكم أمة وسطا وقال الله تبارك وتعالى اهدنا الصراط المستقيم صدق الله العلي العظيم हर यह शाख तमन्ना मगर जली तो नहीं दबी है आग जिगर मगर बुझी तो नहीं जफा की तेग से गर्दन वफा से आरों की कटी तो है बरसरे मैदान मगर झुकी तो नहीं उन्हीं की महफल सजा रहा हूं चिराग मेरा है रात उनकी उन्हीं की मतलब की कह रहा हूं ज़ुबान मेरी है बात उनकी दरूद शरीफ बोलना अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहतरम दोस्तों, अल्लाह ताला हिन उम्मत के ब वॾियूं अज़ीम नेमतूं इनायत फरमायूं।
हिक कलामुल्लाह ॿियो रसूलुल्लाह। कलामुल्लाह जी सिफ़त आहे ज़ालिकल किताबु ला रैब फीह, यानी ही अहिड़ो किताब आहे जंहिंमें रैब नाहे। जीअं किताब रैब खां ख़ाली आहे, ईअं असांजो सोणो मुहम्मद ऐब खां ख़ाली आहे। ॿई अज़ीम शयूं आहिनि ऐं ॿिन्ही जेको रस्तो मुतयन कयो आहे उनखे सिरात मुस्तक़ीम चइजे थो। सिरात मुस्तक़ीम जी माना आहे विचों रस्तो, जंहिंमें न इफ़रात आहे न तफ़रीत आहे, न वधाव आहे न घटाव आहे। इस्लाम में टे अल्फाज तकरीबन साॻी माना खे अदा कनि था। हिकु सिरात मुस्तक़ीम, ॿियो अदल इंसाफ, इदिलू हुव अक़रबु लित्तक़वा, इंसाफ कयो, इहो रस्तो तक़वा जे क़रीब आहे। तव्हां ॾिठो हूंदो त असांजे कोर्टनि जे ॿाहिरों ॿ तराज़ियूं लॻल, ॿिनि पलड़नि वारियूं तराज़ू लॻल हूंदी आहे। हर कोर्ट जे ॿाहिरां पुराणे दौर वारियूं ॿिनि पलड़नि वारियूं तराज़ू छापियल हूंदियूं। छो त ही कंप्यूटर कांटो असल न आहे। को माण्हू चए त कंप्यूटर कांटे में किलो पूरी तरह सां नथो तोड़जे, तो उनखे यकीन ॾियारण जे लाइ तव्हांखे साॻो पुराणी तराज़ू आणणी पवंदी। उन में किलो तोड़े पोइ वरी साॻो कंप्यूटर ते रखंदो, चवंदो त बाबा ॾिस हिते जेको किलो जेतिरो तोड़ियोसीं जंहिं वज़न सां, उहो ई किलो हिन कंप्यूटर जे कांटे में बि साॻो ई अंदाज़ सां तुरे थो। यानी कंप्यूटर जे कांटे जी सच्चाई भी पुरानी तराजू असां साबित करे सघिजे थी। इन करे बेस वो पुरानी तराजू आहे ॿिनि पलड़नि वारी। उन ॿिनि पलड़नि जी माना आहे त कोई पलड़ो झुकाव ॾे न वञे तॾहिं इंसाफ कायम थींदो। न फरियादीअ ॾे काज़ी साहब झुके, न वरी जवाबदार ॾे हुनजो झुकाव हुजे। विच थरो रहे। जीअं हैदर करार अलीउल मुर्तज़ा यहूदीअ सां गॾु काज़ीअ जे दरबार में पेश थियो त काज़ी साहब हज़रत अलीअ खे अमीरुल मोमिनीन सां सॾु कयो त हैदर करार अलीउल मुर्तज़ा शेर खुदा नाराज़ थी वियो। फरमाओ काज़ी साहब, तुंहिंजे हिन कज़ा जी कोठीअ में मूंखे अहिड़ो तवको न हो। हिन कोठीअ में अमीरुल मोमिनीन हिकिड़ो यहूदी इंसाफ जी तराज़ूअ में बराबर हा। तोखे अमीरुल मोमिनीन चई करे मूंसां ॻाल्हाइणो न हो। इहो अदब जो अंदाज़ हो। इन्हीअ जी जाइ ॿाहिरि हुई, हे जाइ तव्हांजी इंसाफ जी आहे। इते मां हिकिड़ो आम इंसान हुयुसि, ॿिए पासे ॾांहुं हिकिड़ो आम इंसान हो। मां एतिरी झुकाव जी मामूली कैफियत भी कबूल नथो कयां त असां वटि इंसाफ माना आहे कंहिं भी पलड़े ऐं कंहिं भी पासे ॾे झुकाव न हुजे। ॿियो लफ़्ज़ उनखे सिराते मुस्तक़ीम थो चइजे। टियों लफ़्ज़ आहे जमाल। हदीस में ईंदो आहे हिकिड़ो शख़्स नौजवान हुज़ूर जी ख़िदमत में आयो, चवण लॻो अल्लाह जा रसूल मुंहिंजी टोपी सुठी हुजे, मुंहिंजो कपिड़ो सुठो हुजे, मुंहिंजी जुती सुठी हुजे, या वॾाई आहे? हुज़ूर जन फरमा या वॾाई न आहे। चइसि वॾाई छाखे चइबो आहे? पाण फरमा वॾाई आहे हक़ जी ॻाल्हि न मञण ऐं ॿिए खे घटि सम्झण। सुठो कपिड़ो, सुठी जुती, सुठो पहिराण जेको आहे, इन्नल्लाह जमीलुन युहिब्बुल जमाल, अल्लाह ताला सुहिणो आहे, सुहिणाईअ खे पसंदि फरमाईंदो आहे। दोस्तो थोड़ो तवज्जो कजो, ये टे लफ़्ज़ आहिनि। जमाल जी माना भी आहे विच थरो रहण।
थोड़ो हमरा ड्रिघो हुजे तमाम लांबो, यो भी हुस्न खां खाली आ। मंदरो हुजे बिल्कुल डेंडड़ो, यो भी हुस्न खां खाली आ। विच थरो आहे त उन जो कद जमाल आहे, त जमाल भी विच थराईअ जो नालो आ। सिराते मुस्तकीम भी विच थराईअ जो नालो आ। अदालत भी विच थराईअ जो नालो आ। ऐं अल्लाह ताला हिन उम्मत खे जेको काबो ॾिनो आहे उहो हिन दुनिया जे विच जो नालो आहे। इन करे कज़ालिक जो लफ़्ज़ भी इस्तेमाल थिए थो, छो त मथों क़िबले जो ज़िक्र आहे। क़िबला ॿ आहिनि, काबो हिकु आहे। थोड़ो दोस्त तवज्जे में रहन। क़िबला ॿ आहिनि, बैतुल मुक़द्दस भी क़िबलो आहे। 16 महीना 17 महीना हुजूर जन बैतुल मुक़द्दस ॾे मुंह करे नमाज पढ़ी। उन खां पोइ बाज़ रिवायात जे अंदर आहे त ज़ुहर जी नमाज में हुजूर जन बीठा हा। 2 रकातन खां पोइ इहा आयत नाज़िल थी, फवल्ली वजहक शतरल मस्जिदिल हराम। ऐ सोहणा पंहिंजे चेहरे खे हाणे बैतुल मुक़द्दस जे बजा काबतुल्लाह ॾांहुं फेरायो। हुजूर जन विचों सफ़ूं चीरींदे उत्तर खां मुंह फेरे ॾखण ॾांहुं मुतवजे थिया, छो त मदीने में काबतुल्लाह ॾखण ॾे मुंह करण सां ई मिलंदो। मदीने में अॼु भी काबे ॾे जेके नमाज पढ़ी थी वञे उहा ॾखण ॾे मुंह करे नमाज पढ़ी थी वञे। तो हुजूर जन मुंह फेरायो त माण्हुनि एतराज़ कयो त भला हो जेको बैतुल मुक़द्दस ॾे मुंह करे नमाज पिया पढ़नि उहो ग़लत हो या सही हो? जेकॾहिं सही हुयो त उनखे छॾे काबे ॾे मुंह छो कयो वियो? ऐं जेकॾहिं ग़लत हुयो त पहिरियों 16-17 महीननि जूं निमाज़ूं ऐं माण्हू मरी विया, उन्हनि जूं कब्रनि में मुंह भी बैतुल मुक़द्दस ॾे रखियो वियो, उहो पोइ कीअं थींदो? अहिड़े क़िस्म जा एतराज़ात शुरू थिया। त अल्लाह ताला जवाब में फरमायो, लैसल बिर्र अन तुवल्लू वजूहकुम क़िबलल मशरिक़ वल मग़रिब वलाकिन्नल बिर्र मन आमन बिल्लाह। यह नेकी नाहे जो मशरिक़ ॾे मुंह कजे या मग़रिब ॾे, छो त रब त हर तरफ़ आहे। इन करे नेकी इहा आहे त रब जे हुक्म ॾांहुं मुंह हुजे। उहो जाॾे हुक्म करे उन पासे ॾे मुंह करण ॼण रब ॾांहुं मुंह करण आहे, उन जे हुक्म ॾांहुं मुंह करण आहे। नबीअ खे पहिरियों होॾे हुक्म हुयो त ओॾे बि हुक्म ॾे मुंह हुयो। हाणे काबतुल्लाह ॾे मुंह आहे त एॾे बि अल्लाह जे हुक्म ॾांहुं मुंह आहे। त असांजो हर वक़्तु अल्लाह जे हुक्म ॾांहुं मुंह, काबतुल्लाह जे पत्थरनि जा पुजारी न आहियूं, असां अल्लाह जे हुक्म जा पुजारी। इहो जवाब ॾेई करे ऐं ॿिए पासे तवजो ॾियारे वियो त असां जेको नबीअ खे हाणे मरकज़ ॾियूं था पिया उहो सॼी दुनिया जो विच आहे। छो त ही दुनिया जो जेका ही धरतीअ जो गोलो आहे इहो बिल्कुलु बाल वांगुरु गोल आहे, ऐं गोल शइ जे मथां पहिरियों आंगुर जाथे तव्हां रखंदव, निशान रखंदव, उहो उन जो मरकज़ सम्झो वेंदो। इन करे काबतुल्लाह ते पहिरियों जेको निशान उभरियो वो इन काबे जो, इन अव्वल बैतुम वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकम व हुदल लिल आलमीन। पहिरियों घर जेको माण्हुनि जे लाइ उभरियो ऐं नमूदार थियो, रब जे तरफ़ां ज़हूर पज़ीर थियो, वो काबतुल्लाह आहे। काबो चइबो भेड़ीअ खे, काबुन माना भेड़ी। भेड़ी जीअं हॾो भेड़ीअ जो उभरियल हूंदो आहे, हिन धरतीअ ते पाणी हुयो। पहिरियों शइ जेका हिन धरतीअ में ज़ाहिर थी उहो काबतुल्लाह वारी जाइ हुई। इन करे इहो पहिरियों मरकज़ आहे। ऐं काबे में चौधारी नमाज पढ़ण जी माना इहा आहे त कंहिंजो मुंहुं ॾखण ॾिया, कंहिंजो मुंहुं उत्तर ॾिया, कंहिंजो मुंहुं मशरिक़ ॾिया, कंहिंजो मुंहुं मग़रिब ॾिया। चौधारी माण्हू नमाज पढ़नि था त इहो ॿुधाइनि था पिया त चारई तरफ़नि ॾांहुं अल्लाह जो तवजो आहे। ईअं न आहे जो हिकिड़े पासे ॾे असांजो
मोह तवज्जो आहे, बे पासे दे ना है, बल्कि काबो मिलन जी माना यह है त ही उम्मत विच थरी उम्मत है जो हिनखे मरकजी नुक्तो काबतुल्लाह मिलियो। उन खां पोइ अल्लाह हुसैन जेको हुकुम थो करे कज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता, एड़ी तरह यानी जिए तवां के काबो विच थरो दिनो थसे, ये तवां उम्मत के भी असां विच थरो बनायो आ, जो हिकड़े पासे दे लड़ी वञण वारी ना है। ही उम्मत ही विच थरी दीन दुनिया जी हामिल उम्मत आहे। हिन उम्मत जी ख़ुसूसियत आहे विच ते रहण, कहीं भी पासे दे ज्यादा झुकाव न थियण खपे। कुछ माण्हू अहिड़ा आहिनि दीन में जन माण्हुनि आखिरत जे फिक्र खे त खयो पर दुनिया जो फिक्र छॾी वियो। इन करे मां चवंदो आहियां दोस्तनि खे त जमातूं चइनि क़िस्मनि जूं, थोड़ो तवज्जो रहे। हिकड़ी जमात आहे जेका जमात न दुनिया ॾींदी न दीन ॾींदी, यानी उन वटि त ॿई पासा आहिनि ई कोन। जे नाराज न थियो त उन जो मिसाल मां दुनिया हिते ॾियां तव्हांखे। सिंध जे अंदर पले जो साहब, पले जे साहब जी जमात में जेकॾहिं को दोस्त ऐलान थो करे त न दीन मिलंदुसि, ज़ोर सां न दुनिया मिलंदसि, छो त वीचारे खे हिकड़ी सीट बि कोन्हे। न दुनिया जो मसलो न दीन जो मसलो। कुछ जमातूं अहिड़ियूं आहिनि जंहिंखे हिकड़ो पासो आहे ॿियो पासो कोन्हे। जीअं पीपल्स पार्टी ऐं नवाज शरीफ, इन्हनि जमातनि खे दुनिया जा ॾटा ऐं नारा त आहिनि पर दीन जो नालो ई कोन्हे। आसिफ ज़रदारी या नवाज शरीफ ईअं कोन थो चए त मां क़यामत में तव्हांखे छॾाईंदुसि। अब उनजे मुंहं ते ठहे ई कोन थो, अहिड़ो नारो ई हो कोन थो ॾे। वध में वध दुनिया जा ॾटा, हिकड़ो पासो उन जी ॻाल्हि कनि था पिया त बाबा तव्हांजी दुनिया संवारींदासीं, ऐं दुनिया संवारण जो मामलो पनामा लेक्स जे अंदर सभी ख़बर पइजी वई त पंहिंजी दुनिया हिन कौम जी दुनिया सिधी कनि था या पंहिंजे पेट ऐं पंहिंजे घर जी दुनिया हो सिधी कनि था पिया। इहा बि तव्हांजे अॻियां ॻाल्हि ज़ाहिर आहे त इहा जमात बि यकतरफ़ा आहे। ॿिए पासे ॾांहुं उहा जमात आहे जेका जमात चवे थी पई दीन जी ॻाल्हि त असां कंदासीं, बाक़ी दुनिया जे लाइ सलातुल हाजात पढ़ो, थाणे ते कोन हलंदासीं। अब ॻाल्हि समझो, थोरी तवज्जो आहे अलाए कोन्हे। उन्हनि जो कमु फ़क़ति एतिरो आहे तव्हांजो दीन निमाज़ खे सिधो सिधो करे छॾनि, बाक़ी अॻिते पंहिंजो पाण ॼाण त असांजो कोई दुनिया जे कम में तव्हां सां वास्तो कोन्हे। अहिड़ियूं जमातूं बि आहिनि। इन करे मां अवां जे अॻियां इहो मज़मून अर्ज़ रखंदुसि त जमियत उलमा इस्लाम उहा जमात आहे जेको दीन जो नारो भी हणे थी पई त दुनिया जो भी नारो हणे थी। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरति हसना। इन जमात जे अंदर तव्हांखे दुनिया भी मिलंदी त अब जेतिरो कुवत हूंदी असांजे दोस्तनि जे अंदर तव्हां कुवत फराहम कई हूंदी, एतिरो तव्हां सां गॾु थाणे से भी गॾु हूंदा, तव्हांजे दुख में भी गॾु हूंदा, ऐं उन सां गॾोगॾु तव्हांजे दीन ऐं आक़िबत जे मामले खे भी सिधो रखंदा। इन खां थोरो अॻिते हलूं त कुछ ॿियूं जमातूं भी आहिनि। हिकड़ी जमात आहे जेका चवे थी पई फ़क़त सहाबा सहाबा, इहो भी हिकड़ो पासो आहे। अल्हम्दुलिल्लाह सहाबा उन जी जमात एडी मुक़द्दस जमात आहे जंहिंजो मुक़ाबलो शायद दुनिया में थी नथो सघे। बे पासे अहल बैत जा नारा भी लगन था। कुछ जमातूं अहिड़ियूं आहिनि जेके चवंदा असां अहल बैत खे मञूं था, सहाबा असां सम्झूं ई कोन था। उहे वरी अहल बैत खां सवाइ ॿी शइ ॾिसण ई नथा चाहिनि त चओ हे भी यकतरफ़ा है, हो भी यकतरफ़ा है। अल्हम्दुलिल्लाह उलमाए देवबंद ऐं जमियत उलमा इस्लाम वारा बिनी पलड़न के पाण सां गॾु खयूं था अचनि त सहाबा भी इज्जत वारा त अहल बैत भी इज्जत वारा। अब तवज्जो आहे अलाए न, मां थोड़ो इन मज़मून खे अञा अॻिते थो हलाए। हैदर करार अलीउल मुर्तजा शेर खुदा, हुजूर जन उन खे घुरायो, उन खे फरमाओ
फीक मसल ईसा, ऐ अली तुझे अंदर ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल है। जी ईसा अलैहिस्सलाम के कुछ मानुन चो त नऊज़ बिल्लाह सुम्मा नऊज़ बिल्लाह जिना जो फर्जंदा जो दोनों जो अबो को ज़ाहिर कनवरी चयो त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुत्र। हुजूर जन फरमायो अली हलक फीक रजुलान, ऐ अली तुझे अंदर भी बिन किस्मन जा मानू हलाक थी वया, मुहिब्बुन खालिन व मुबग़िज़ुन कालिन। हुजूर जन फरमाओ हिकड़न त तोखे प्यार हैदरे करार रखे, रब जो पानो भी मञन था ऐं शान वारो भी मञन था। इन लिहाज खां असां विच थरी जमात जेकॾहिं दुनिया में ॾिठी आहे त उहा जमियत उलमा इस्लाम आहे ऐं उलमा देवबंद आहे, जंहिं हर पालूअ ते विच थरो अंदाज इख्तियार कर। कुछ माण्हू अहिड़ा आहिनि जन वलियन खे खुदा समझो, औलाद पुट ॾियण वारो। कुछ माण्हू अहिड़ा आहिनि दोस्त, साईं कलंदर बख्शा ही मुंहिंजो छोकिरो, यानी मूंखे कलंदर ॾिनो उन बख्शियो आहे। पीर बख्शा यानी पीरन मूंखे ॾिनो आहे। माण्हुनि पीरन खे अलाह बनायो। कुछ माण्हुनि चयो त वलियन जो कोई वक़्त कोने, सब बराबर हैं मानू। ए वली हरूबरू एकड़ो ढोंग ठायूं वेठा है, यो हो भी हेठ हलियो वियो ही मथे हलियो वियो, बई पलड़ा गलत हैं। उलमाए देवबंद जो अकीदो आ त अल्लाह वारन वट अल्लाह जो जिक्र सिखबो, उनन जी सोहबत में रब मिलंदो आ। पर अल्लाह वारा अल्लाह नाहिन, वे इंसान आहिन। अल्लाह से उन्हनि खे मुंतखब फरमाए अवाम के उहे रब सां मिलाइण वारो वास्तो जरूर आहिनि, उन वास्ते जी भी इज्जत कबी। इहो उलमाए देवबंद जो विच थरो अकीदो आहे। कुछ दोस्त अहिड़ा आहिनि जेके चवनि था खुदा आहे ई कोन। अब रूस जा कुछ माण्हू चवनि था त ही काइनात ईअं थी हले कार्ल मार्कस जा नज़रिए वारा, ए दुनिया ईअं थी हले खुदा कोन्हे। कुछ माण्हू अहिड़ा आहिनि जेके चवनि था त 3 करोड़ खुदा आहे। हिंदुनि वटि अकीदो आहे त 3 करोड़ देवियूं देवताऊं, 3 करोड़ खुदा उन्हनि वटि, कन वटि कम अज कम 3। असां वटि सचो जुमिलो आहे त हू भी ग़लत आहे, ही भी ग़लत आहे। जंहिं चयो खुदा कोन्हे इहो भी ग़लत आहे, जंहिं चयो 3 करोड़ खुदा या कम अज कम 3 खुदा आहिनि इहो भी ग़लत आहे। असां वटि सचो जुमिलो आहे ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह आहे, आहे भी अकेलो। इहो आहे सचो जुमिलो। इन करे विच थरे अंदाज ते रहण जरूरी आहे। असां वटि माण्हू दीन में भी के एॾा ख़ाली था थी वञनि जो फ़क़त दीन जी ॻाल्हि घर बार विसरी था वञनि। हिकिड़ा वरी दुनिया जे कमनि में एॾा ख़ाली था थी वञनि जो दीन जो नालो ई कोन्हे। इन्हनि ॿिन्ही खे इस्लाम रद्द थो करे। तव्हांखे ॾेखारियां हदीस जे अंदर मिशकात शरीफ में मौजूद आहे हदीस, सही तरीन हदीस। 3 माण्हुनि कसम खई, हिकिड़े चयो त मां शादी न कंदुसि, इहो झंझट आहे, मां अल्लाह जी इबादत कंदो रहंदुसि। ॿिए कसम खई त मां रात जो न सुम्हंदुसि, बस ॾींहं जो निंड कंदुसि, रात जो इबादत ही इबादत कंदुसि। 3 वरी कसम खई त मां रोज़ो ही रोज़ो रखंदुसि, साल पूरो रात जो मानी खाईंदुसि, ॾींहं जो मानी हमेशा रोज़ो ही रोज़ो रहंदो। हुजूर खे जॾहिं ख़बर पई त नाराज़ थी विया। पाण फरमाऊं तव्हां विच खां निकिरी विया आहियो, यक तरफ़ा थी विया आहियो। उनखे घुरायो, तूं चए थो त मां शादी न कंदुसि। ॾिस मां 11 हरम हलायां थो पियो। शादी सुन्नतुल अंबिया आहे, नबियन जी सुन्नत आहे। मां मोहम्मद शादी थो कयां, इन करे तोखे भी शादी करनी पवंदी। ऐं हुजूर फरमाओ मन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी, जेको मुंहिंजी सुन्नत खां मुंहुं हटाए थो पियो इहो मुंहिंजी उम्मती न आहे। ऐं इमाम ग़ज़ाली इहा भी रिवायत आंदी त छड़े माण्हूअ जी निमाज़ 1 दर्जे जो सवाब आहे, शादी वारे जी निमाज़ जा 27 दर्जा बुलंद सवाब आहे।
इन जे करे फरमाऊं त शादी तोखे करणी पवंदी छो त मुऊनत हुनखे घणी आहे तकलीफ़ संभार हुनखे घणी आहे उनखे छिक घणी आहे वो सभु छिकूं छॾे अल्लाह जे दर ते अचे थो त उनजो दर्जो बि बुलंद थिए थो पियो इन करे हुज़ूर जन उनखे विच ते आंदो त तूं यकतरफ़ा थी वियो आहे विच ते हलियो आहे वरी हुनखे फरमाऊं त तूं चवे थो पियो मां निंड न कंदुसि फरमाऊं खबरदार वल्लैल सुबाता रात आराम जे लाइ रखी वई आहे जेकॾहिं निंड न कंदे त चरियो थी वेंदी खबरदार मां मोहम्मद जी सुन्नत ॾिस मां 2 हिस्सा निंड थो कयां 3 हिस्सो मां जागी पंहिंजे रब खे बि राज़ी थो कयां तूं बि इन तरीक़े सां इन लिनफ्सिका अलैका हक़ुन फरमाओ खबरदार तुझे नफ्स जो भी तुझे मथा हक आहे उनखे कुछ वक्त आराम करा विच थरो दीन में रहो अल्लाह के तू थकाए को न सिखंदे जेतरो कम थोरो थोरो गॾिजी करे कंदो रहंदे यो वधी घणो थी वेंदो तुझी दिल के रोशन कंदो हिकड़ी रात कुछ वक्त ज्यादा कम करे पो बीमार थी पए त इन खां बेहतर आहे त थोरो कम कर ऐं मौत ताईं उनखे हलाए ॾेखार यो आहे विच थरो रस्तो टियों फरमा उनखे तू रोज़ो चंदो मां रोजाना रोज़ो रखंदुसि फरमा यो तरीक़ो मुंहिंजो न आहे ॾिस मां मानी भी खाईंदो आहियां ॾींहं जो ऐं कॾहिं कॾहिं नफली रोज़ा भी रखी वठंदो अब छा ख्याल आहे रोज़न जो महीनो अचे थो तव्हां भी तैयारी कई अथव कोन इन करे हुजूर जन फरमाओ 15 शाबान खां पोइ रोज़ो न रखो हाँ को आदि रखंदड़ आहे तो वो भी ॻाल्हि आहे बाक़ी न तो रोज़ो न रखजो नफली छो ये न थे जो नफिल में तो वधी वञो वरी जॾहिं रमजान अचे त बीमार पिया हुजो रोज़ो न रखो देखा जो चांद रमजान का बीमार हो गए अगना बीमार थी पवे असां ॾिसंदा आहियूं कुछ माण्हू सॼी रात इबादत कनि साईं चई 15 शाबान जी रात आहे सॼी रात इबादत कनि सुबुह जो नमाज फजर जी वरी सुतो पियो त सॼो कम रही वियो त इहो आहे यकतरफ़ा थी वञे एतरी इबादत हुजे जेका निभाए सघजे इन्हीअ खे हुजूर जन विच थरे अंदाज सां फरमायो त सिरात मुस्तकीम भी विच थरी शइ खे चइबो आहे जमाल भी विच थरी शइ जो नालो आहे अदालत इंसाफ भी विच थरी शइ जो नालो आहे हिकिड़ो वॾेरो कानूनी कुछ वॾेरो उन नौकर भी चूंडे चूंडे कानूनी रखियो नौकर हिन खे चयो साईं वॾेरा वठंदा आहिनि बेगर मेहरबानी करे मूंखे कम पंहिंजा लिखी ॾे मां वधीक तुंहिंजा कम न कंदुसि जेके लिखियल हूंदा उहे मां ज़रूर पूरा कंदुसि त हिन चयो यार मां तो जहिड़ो नौकर त ॻोल्हियां पियो चङो जो मिले अच त तोखे लिखी ॾियां अब हुनखे 6 नंबर लिखी ॾिनई हिकिड़ो नंबर बाबा इहो आहे त तूं ओताक में बुहारी भी ॾींदे मेहमान खे मानी भी खाराईंदे हा साईं ॿियो नंबर इहो आहे त मुंहिंजे घोड़े के दाणो भी विझंदे टियों नंबर आहे त मुंहिंजी मेह जे कुतिर भी कंदे चौथो नंबर आहे त ओताक मेहमान के घरां मानी खणी पहुचाईंदे भी सही पंजो नंबर आहे त मां काॾे वञा त मुंहिंजे पोयों हलंदे भी सही ऐं 6 नंबर आहे त तूं रात जो हिते रहंदे जो चौकीदारीअ जो भी थोड़ो कम तोखे करणो पवंदो इन चो हाज़िर लिखिया अथव जेके नंबर मां कबूल कया अब हमरा मुसलसल ये 6 कमन ते पूरो हुजे पियो हिकड़े ॾींहुं वॾेरे हिन खे चयो अब हल त हलूं अबे जी ख़ैरात करणी आहे शहर ॾांहुं को सौदो सामान वठी अचूं वॾेरो वॾे घोड़े ते हे खच्चर ते चढ़ियो पोयों वॾेरे जे वञे पियो वॾेरे वॾो सामान वरितो बसर पटाटा आज़े मसाला वग़ैरह वठी वॾी गंढ ॿधी